नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हिकु अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट जो अॻूणो चीफ जस्टिस ऐं अॻूणो नेब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस दीदार हुसैन शाह लाॾाणो करे वियो। रिटायर्ड जस्टिस दीदार हुसैन शाह अॼु सुबुह जो कराची में 84 वरे जी ॼमार में दम ॾिनो। संदसि जनाज़े निमाज़ अॼु शाम 4 बजे अबाणे शहर रतो डेरो में अदा करण बाद अबाणे कब्रिस्तान शहीद मुबारक अली शाह शहीद में कई वेंदी। जस्टिस दीदार हुसैन शाह 11 दिसंबर 1939 ते रतो डेरो जे ॻोठ गुलाम हैदर कादरी में पैदा थियो। दीदार हुसैन 1965 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी में लॉ में ग्रेजुएट पास कई। 1974 में हाई कोर्ट में वकील थियो। जस्टिस रिटायर्ड दीदार हुसैन शाह 1990 खां 1993 ताईं पीपी जे टिकट ते रते डेरे मां MPA चूंडिजी आयो। 1994 ते सिंध हाई कोर्ट जो एडिशनल जज मुक़रर थियो। 1996 में कस्टम एंड्स टेक्नीशियन जी अप्लाइड कोर्ट में जज मुक़रर थियो। रिटायर्ड जस्टिस दीदार हुसैन शाह 4 फरवरी 2002 में सिंध हाई कोर्ट जो जज बणियो। वरी साॻिए साल खेसि सुप्रीम कोर्ट में जज मुक़रर कयो। जस्टिस दीदार हुसैन शाह 2004 में रिटायर थी विया। 8 अक्टूबर 2010 ते नेब जो चेयरमैन मुक़रर थियो। मरहूम दीदार हुसैन शाह कुछ अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते पियल हो। अॼु हू कराची वारे रिहाइशगाह ते लाॾाणो करे वियो। अॻूणे चीफ जस्टिस जे लाॾाणे बाद सिंध हाई कोर्ट में समूरा बोर्डिस डिस्चार्ज कया विया। जजिस अहम केसनि जी ॿुधणी चेंबर में कंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।